अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर ऊंदड़। ख़बर शामिल कयूं था नवाबशाह मां अब्दुल सलाम ॾहरीअ जी। सिंध हेल्थ केयर कमीशन नवाबशाह पारां अताई मुआशिरे लाइ नासूर आहिनि जे उनवान हेठि पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटीअ जे लतीफ़ आलमी जागरता सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंखे डिप्टी कमिश्नर इब्रार अहमद जाफ़र सदारती ख़िताब कंदे चयो त अताई डॉक्टर मुआशिरे लाइ नासूर बणियल आहिनि ऐं अताई डॉक्टरनि जे करे हे माण्हू हेपेटाइटिस बी ऐं सी जे ख़तरनाक मूज़ी मर्ज़मी वरितल आहिनि। उन जे करे वक़्त जी ज़रूरत आहे त अताई डॉक्टर ख़िलाफ़ मुअसर कार्रवाई थियणु घुरिजे। हिन चयो त अताई डॉक्टर जेकी चंद ॾोकड़नि जे एवज़ में इंसाननि जे क़ीमती जानियुनि सां खेॾे रहिया आहिनि, उन्हनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कबो। हिन चयो त ज़िले इंतिज़ामिया, हेल्थ खातो, सिंध हेल्थ केयर कमीशन ऐं पुलिस खातो अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई में मसरूफ़ आहिनि ऐं हाई कोर्ट जा वाज़े हुकुम आहिनि त अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि मथां केस दाख़िल कया वञनि। उन जे करे आवाम खे अपील आहे त उहे बि अताई डॉक्टरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई लाइ सिहत खाते ऐं असांजो साथ ॾियनि। हिन चयो त MBBS डॉक्टरनि जे क्लिनिक ते कमु कंदड़ स्टाफ पिण ॿाहिराड़ियुनि जे इलाइक़नि ऐं कचे आबादीअ में क्लिनिकूं खोले आवाम जी जान सां खेॾे रहिया आहिनि। हिन चयो त काफ़ी अताई डॉक्टर MBBS डॉक्टरनि जा बोर्ड हाणे उते अताई डॉक्टर वेठल आहिनि, जंहिंजे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद इब्रार जाफ़र बेवसीअ जो इतराफ़ कंदे चयो त असां अताई डॉक्टरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कयूं था त असां ते सियासी दबाव विधो थो वञे, जंहिंजे करे असां मुअसर कार्रवाई नथा करे सघूं। हिन वधीक चयो त मसीहा ख़ुदि अताई डॉक्टरनि जे कार्रवाईअ में पिण रुकावट आहिनि। हिन चयो त अताई डॉक्टरनि खां वधीक वॾी ड्रग माफ़िया जेका असांखे कमु करणु नथी ॾे ऐं असांखे उन्हनि जे ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई करण जी ज़रूरत आहे। हिन चयो त नवाबशाह जा समूरा डॉक्टर ऐं सर्जन ड्रग माफ़िया वटि यरगुमाल बणियल आहिनि। उन जे करे मुंहिंजी डॉक्टरनि खे गुज़ारिश आहे त ड्रग माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई में असांजो साथ ॾियनि। जॾहिं त उन ई मौक़े ते सिंध हेल्थ केयर कमीशन जे नुमाइंदनि डॉक्टर रियाज़, डॉक्टर लिबना ऐं ॿियनि चयो त अताई डॉक्टरनि जे ख़िलाफ़ मुअसर कार्रवाई थियणु घुरिजे। हिननि चयो त सिंध हेल्थ केयर कमीशन खे आवाम, पुलिस ऐं ज़िले इंतिज़ामिया जे ताउन जी ज़रूरत आहे। जॾहिं त उन मौक़े ते DHO डॉक्टर मुइनुद्दीन शेख वक्ती, वाइस चांसलर PMU डॉक्टर गुलशन मीमुल, डॉक्टर सालिफ ख़ासकेली ऐं ॿियनि पिण ख़िताब कयो। HRJD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।